अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान लाइ IMF जे एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु थींदो। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान लाइ $1 अरब 20 करोड़ किस्त जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। पाकिस्तान ऐं IMF विच में 14 अक्टूबर ते स्टाफ लेवल मुआहिदो थियो हो। इंडोनेशिया जो सदर अॼु पाकिस्तान जे दौरे ते पहुचंदो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि इंडोनेशियन सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातनि में वापार, सीड़पकारी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त पेशावर जलसे में इदारनि मथां इल्ज़ाम लगाया विया। फ़ौज ऐं सरबराह ते तनक़ीद कंदा त इदारो केसिताईं ख़ामोश रहंदो। DGISP ॻाल्हियूं मुहावरे तौर कयूं। पेशावर जलसे साबित कयो त ही उहे ई आहिनि। पंहिंजे बयान में तलाल चौधरी वधीक चयो आहे त हाणे ही अडियाला जेल ॿाहिरां तमाशो करे ॾेखारनि। कैदियुनि लाइ ख़तरो बणिजंदा त हुन खे उते रखंदासीं जिथे महफ़ूज़ हुजे। इतला पर वज़ीर तहरीक इंसाफ के दुश्मन जी सोल्तकार करार ॾेई छॾियो। वाता तारड़ चयो आहे त 9 मई ते PTI खे शिकस्त ॾिनी। 10 मई ते भारत खे हारायो। बानी PTI चाहियो थे त मुल्क जो ॾेवालो निकिरी वञे। ही 190 मिलियन पाउंड जो धाड़ो हणण ते जेल में आहे। मेड़ाके खे खिताब कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त मईशत बहितर थियण में फील्ड मार्शल जो किरदार आहे। दुश्मन मथां चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस जो ख़ौफ़ तारी आहे। नए कानून ऐं ॻरे ॾंड ख़िलाफ़ सॼे मुल्क में ट्रांसपोर्ट सरापा एहतजाज। लाहौर ऐं रावलपिंडी समेत पंजाब जे समूरनि शहरनि में ट्रांसपोर्टरनि जी हड़ताल। गाॾियूं बीहारे छॾियूं। शहर अंदरि ॿियनि सूबनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रांसपोर्ट बंदि। मुसाफ़िर परेशान। एसोसिएशन तरफ़ां तरमीमी ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो। एहतजाज तेज़ करण जो चिताओ। हैदराबाद जा ट्रांसपोर्टर बि एहतजाज में शामिल हड़ताल करे छॾी। जेकाबाद में जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बका मोहम्मद थाणे जे अधु ॻोठ सोराब जखराणी में नौजवान अब्दुल रहीम कांगियो बेदर्दी सां क़तल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मीरजान जखराणी पंहिंजी वेगी माउ सां कारे इल्ज़ाम मढ़ी नौजवान खे क़तल कयो आहे। ठठे वेझो घर जी भिति किरण सबबि निंड पियल 2 मासूम भाउर दबजी फोत। पीर पठो में ॻोठाणे इमाम बख्श खासकेली जे घर जी कमज़ोर भित ढही पई। विरांडे में सुतल 10 वरनि जो अशरफ ऐं 7 वरनि जो मोहम्मद अब्दो खासकेली दबजी फोत थी विया। संदन 5 वरनि जी भेण नौरीन सख्त ज़ख्मी अस्पताल दाख़िल। वाक़े बाद घर में कोहराम। सिंधी सकाफ़त दिहाड़े जो तारीख़ी जश्न। शहर शहर रैलियूं। धरती झूमी पई। मेहरान टीवी जे सॾ ते सिंध जे वस्ती वाहन ईद जा मंज़र। सकाफ़त जा रंग जरकी पिया। हैदराबाद मिरपखास सखर लाड़कानी ऐं बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। धरती धड़ियनि पारां ट्रक टोपियूं पहिरे ऐं पटका ॿधे कंहिं शाहूकार सकाफ़त की भेटा पेश। कराची प्रेस क्लब खां सकाफ़त दिहाड़े जी मुख्य तक़रीब। सिंधी माण्हुनि जो समुंड उथली पियो। अहमद मुग़ल, ताज मस्तानी, सुमेरा नाज़, सदाम राजपर ऐं ॿियनि फनकारनि माण्हू झुमाए छॾिया। सिंध सां मोहबत ॾोह बणिजी वियो। कराची में 300 धरती धड़ियनि मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल। सदर थाणे ते सरकार जे फरियाद ते दाख़िल केस में ITC ड्यूटी अटकाव ऐं ॿिया कलम शामिल। FIR जे मतन में चयो वियो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां शहर में कलम 144 लागू आहे। 300 माण्हू रैली जी सूरत में आया। शाहराह फैसल ते रैली खे रोकियो वियो त उन्हनि पुलिस मथां पथराव कयो ऐं मिल्कियतनि खे नुक़सान पहुचायो।